नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमरकोट पोलियो जे आलमी ॾींहं ते रोटरी ऐं रोटरिक्ट क्लब उमरकोट तरफ़ां वॉक रैली कढी वई। रिपोर्ट दर्शन देव भील मुताबिक़ रैली ब्राइट फ्यूचर पब्लिक स्कूल खां कढी वई, जेको मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब उमरकोट पहुती। वॉक रैली मुख़्तलिफ़ प्राइवेट स्कूल जे शागिर्दनि, हेल्थ खाते जे ऑफिसरनि, डॉक्टर अलहदाद राठौड़, डॉक्टर याकूब बजीर, डॉक्टर आज़म खोसो, डॉक्टर शरीफ वरियामाणी, इस्माइल बजीर, सदर रोटरी क्लब सूमरो खान नेहड़ी, एडवाइजर रोटरिक्ट क्लब फैज़ मोहम्मद खोसो, सदर रोटरिक्ट क्लब कोर भरत भंसी माली, डॉक्टर चेतन वेंडाणी, डॉक्टर अब्दुल अज़ीज़ कुंभर, शुहाबुद्दीन ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े रैली खे ख़िताब कंदे अॻवाणनि चयो त पोलियो हिकु मोज़ी मर्ज़ आहे जंहिंजो इलाज अञा ताईं नाहे आयो। पाकिस्तान मां पोलियो जहिड़े मोज़ी मर्ज़ खे कढण लाइ असांखे सिहत खाते सां मुकमल सहकार करणो पवंदो।